मुख़्तलिफ़ मुल्कनि मां मिलियल तोहफ़ा भुॻड़नि मुठ विकिरो कया विया आहिनि। अताउल्ला तार जो चवणु आहे त फ्रॉड करे तोहफ़नि जी घटि क़ीमत लॻाई वई आहे। फ़ैसिलो इंसाफ़ ते ॿधलु आहे। तोहफ़नि जो सरकार खे घटि रक़म ॾिनी वई। रियासत खे करोड़े रुपयनि जो नुक़सानु ॾेई तोहफ़ा पाण वटि रखिया विया आहिनि। तोशाखाना 2 केस जी सज़ा 190 बिलियन पाउंड जी सज़ा ख़त्म थियण बाद शुरू थींदी। अताताड़ 14 साल जी सज़ा ख़त्म थियण बाद 17 वरनि जी सज़ा शुरू थींदी। इहो चवणु आहे वफ़ाक़ी वज़ीर जो। वाक़ई अहम ख़बर ॾियूं पिया। मुख़्तलिफ़ मुल्कनि मां मिलियल तोहफ़ा भुॻड़नि मुठ विकिरो कया विया आहिनि। अहिड़ो चवणु आहे अताउल्ला तार जो। वधीक चवणु आहे त फ्रॉड करे तोहफ़नि जी घटि क़ीमत लॻाई वई आहे। फ़ैसिलो इंसाफ़ ते ॿधलु आहे। तोहफ़नि जो सरकार खे घटि रक़म ॾिनी वई आहे। रियासत के करोड़े रुपयनि जो नुक़सानु ॾेई तोहफ़ा पाण वटि रखिया विया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त तोशाखाना 2 जी सज़ा 190 बिलियन पाउंड जी सज़ा ख़त्म थियण बाद शुरू थींदी। अताउल्ला तार जो चवणु आहे त 14 साल जी सज़ा ख़त्म थियण बाद 17 वरनि जी सज़ा शुरू थींदी।